बच्चो जानम करो जेतरे ते मोहम्मद अरबी ते कलमो न पढ़ंदो एतरे ते बाह का बची न सघंदो और ना आयो हम खुदा शाहिदा ॼाण आयो हम आलम इस्लाम जी फतवा है पर जिन त अचो भला अल्लाह जो किताब कोई तव्हां वटि आहे त असां तव्हां ॿुध ॾेखारियो बाक़ी तव्हां मतो था रुगो पंहिंजा रुगा कूं ठाहींदा माण्हू जो किताब माण्हू खे कहिड़ो आहे जो माण्हू ते हुकुम लाइ जंहिं ठाहियो आहे उहो हुकुम लाइ ठाहिण वारो अलाह उहो जो किताब ॾिनई कलामुल्लाह रहबर ॾिनई मोहम्मद रसूलुल्लाह तो मां कयो मां वरी बि चवां थो खुदा शाहिदा मां अल्लाह खां दुआ थो घुरां पर तव्हां पाण बि घुरो छो क़ुर में लिखियल आहे इन अल्लाह ला युगय्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युगय्यिरु मा बिअनफुसिहिम फरमाई मां अल्लाह उन कौम जी हालत न बदलाईंदो आहियां जेको पाण खे पाण नथो बदलाए जेको पाण खे पाण नथो बदलाए मां बि हालत न बदलाईंदोमांसि हे ज़रूरत हेॾे हेॾे अरे मुझे पाक पैगंबर सत्संग दुआ घुरी अल्लाहुम्मा अरिनल हक़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबा अल्लाहुम्मा अरिनल बातिल बातिलन वरज़ुक़ना इज्तिनाबा अल्लाह मां मोहम्मद के हक़ हक़ जी सूरत में ॾेखार हक़ ते हलण जी तौफ़ीक़ बातिल बातिल जी सूरत में ॾेखार बातिल खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमा तव्हांखे ख़बर आहे असांजो नबी छा आहे अबू जहल आयो केरु आयो अबू जहल काबे जे गिला में वरतियूं बीठो आहे चंबड़ियो पियो आहे अल्लाहुम्मा इन कान हाज़ा हुवल हक़ मिन इंदिका अल्लाह हे तुंहिंजो सचो आहे नबी चाहे अल्लाह आख़िरी नबी बि आहे तो न आयो आहे सचो आहे पर मां न मञियो मां त ख़ुदि तो जवाब अथई जागो था अल्लाहुम्मा इन कान हाज़ा हुवल हक़ मिन इंदिका अल्लाह तो ॾांहुं आयो आहे सचो आहे न मञींदो मां काबे जे गिला में मथियो बीठो आहे चए थो अमतिर अलैना हिजारतम मिन समा अल्लाह आसमान खां मथे पत्थरनि जो मींहुं वसाए चूरा चूरा करे छॾ मां न मञींदो केरु पियो चए अबू जहल अमतिर अलैना क़ुरान में अथव अमतिर अलैना हिजारतम मिन समा आसमान खां पत्थरनि जो मींहुं वसाए मथे चूरो चूरो कर अवेतना बिअज़ाबिन अलीम या ॿियो को दर्दनाक अज़ाब बि मोकिल भले मोकिल मां न मञींदो मां हाणे ॿुधो इहा ख़बर हलंदे मुंहिंजे मोहम्मद करीम अलैहिस्सलात वसलाम वटि पहुती नबी अलैहिस्सलात वसलाम जा ख़बर खणी आया माण्हू साईं अबू जहल काबे जे गिला में चिमड़े पियो आहे हीअं थो चए पाक नबी बि चयो अल्लाह पाण थो घुरे ॾे सरामी खे रगड़ो समझो था अल्लाह पाण थो घुरे ॾे रगड़ो अल्लाह हे जे न मरंदो अज़ाब न मोकिलींदेसि त पोयां बि चवंदा ॾाढो अबू जहल हक़ ते हो तॾहिं अज़ाब न आयुसि अल्लाह ॾेसि रगड़ो ॿिया बि गुमराह थींदा आहिनि जे इन चवण ते अज़ाब न ईंदो तुंहिंजो अल्लाह फरमाईंदो नबी तूं चवे थो पर मुंहिंजो कानून न आहे जागो था मुंहिंजो कानून आहे उहो कहिड़ो आहे मां कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम क़ुरान लही आहे मां कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम ओ मोहम्मद करीम कीअं मोकिलियां अज़ाब तूं जो वेठो तोखे मां मोकिलियो आहे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन हेॾे फरमायो तूं मुंहिंजा नबी मां तोखे रहमतुल आलमीन करे मोकिलियो आहे मुस्लिमीन मोमिनीन न पाकिस्तान वारनि जे लाइ न जहान वारनि जे लाइ नबी तूं रहमत आहे पोइ रहमत हुजे उते अज़ाब कीअं मोकिलियो तुंहिंजे करे बचा पिया थई पाण वारो तव्हां वारो पाण खे न बचाए सघियो पर मुंहिंजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां उते अज़ाब न कंदो आहियां जिते तूं वेठो आहे तोखे रहमत करे मोकिलियो आहे हो त घुरे थो पर कीअं मोकिलियां अज़ाब तूं जो वेठो इहो शान असांजे नबी जो न सम्झे वरी ॿुध नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मोहम्मद करीम जो ईअं सम्झ त
तो दुनिया में नबी पाक जो वजूद मुबारक काफर जे लिए भी रहमत। दुनिया में वजूद मुबारक नबी समझो काफर जे लिए भी रहमत आ। जाना थो जान वारन जे रहमत है। वरी कुलिया युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमिया अल्लज़ी लहु मुल्कु समावाति वल अर्द ला इलाहा इल्ला हुवा युहयी व युमीत। सदे तो मुंहिंजा नबी माण्हू खे या यूहन्ना तो इंसानो रूए ज़मीन ते रहण वारो इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमिया मां तव्हां सभिनी जे रसूल थी आयो आहियां। कोई 5 मिनट भी क़यामत खां अॻु में ॼमे उन जो भी मोहम्मद रसूल आहे। तव्हां वारे जी ज़रूरत पई कहिड़ी? छो खुटी खई सभु क़यामत पंहिंजी बचायो जानम खां सवा जाइ न हूंदव मतां कंदी राति आख़िर हुजे अचो तो कयो। पूरे इंसान जे लाइ या यूहन्ना ओ इंसान मां तव्हां सभिनी जे लाइ रसूल थी आयो आहियां। हाणे जेको नथो मञे त पोइ सम्झो इहो इंसान न आहे, इहो जानवर खां बि बदतर छाणे थो पंहिंजी क़यामत बचायो। अलाह फरमाए मुंहिंजा नबी कीअं मोकिलिया अज़ाब तूं जो वेठो आहे त घुरे थो। पाण तव्हां सां चवंदा आहियूं न असां किथे छॾियासीं पर तूं जो वेठो तुंहिंजे करे अब चवंदा आहियूं न किथे छॾियासीं पर तोॾे सोॾे सां अलाह फरमाए तूं जो वेठो आहे मोहम्मद त घुरे थो पर कीअं मोकिलिया अज़ाब तूं जो वेठो आहे। तोखे मां जहान वारनि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। छो छो अब्बस बाबा चवे थो क़ुर में भलो शैना आतैना कुल्ल नफ्सिन हुदाहा वलाकिन हक़ल कौलु मिन्नी लअमला अन्न जहन्नम मिनल जिन्नति वन्नासि अजमईन। फरमा तुम्हारा चाहियां त हर माण्हू खे हिदायत ॾियां पर क़ुरान में चए थो सभिनी खे हिदायत ॾिनी छो जहन्नम खे भणो आहे जिन्ननि इंसान सां तंहिंजे करे हिदायत न मिलंदी सभिनी जे लाइ। हिदायत हासिल करण वारा थोरा जहन्नम में वञण वारा थोरा। वरी वमत क़ुरान पाक में मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन। अल्लाह फरमाए तो मुंहिंजो मोहम्मद तव्हां मर्दनि मां कंहिंजो अबो न आहे। तव्हां मर्दनि मां कंहिंजो अबो न आहे वॾनि जो हीअं त कंहिंजो बि न आहे न न्याणियूं बि हुयूं फर्दनि बि हुया फरमाए तव्हां मर्दनि मां मुंहिंजो मोहम्मद कंहिंजो अबो न आहे। हाणे त सुवाल पैदा थींदो हिकिड़ो कहिड़ो दुनिया में मामा चाचा ॾाॾा माइट उन खां वधीक अब खे राम हूंदो आहे न। अब ॻाल्हायो औलाद जे लाइ हा साईं पोइ मोहम्मद अबो जो न आहे त रहम कीअं कंदो। अल्लाह फरमाए थो अबो बच्चनि जे लाइ रहमत आहे मामो भाणेजनि जे लाइ नानो ॾोहिटनि जे लाइ ॾाॾो पोटनि जे लाइ वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। वो पुट जे लाइ रहमत आहे मोहम्मद तूं जहान वारनि जे लाइ रहमत आहे। जहान वारनि जे लाइ रहमत आहे ॿियो जी रहमत ते छा कंदी। 100 हिसा अथव रहमत जा समझो 100 हिसा रहमत जा रब जा 100 हिसा जेके रहमत जा आहिनि उन्हनि जो नुज़ूल मोहम्मद अरबी ते आहे। सिज पंहिंजी जाइ ते आहे पर असर ज़मीन ते थो करे फरमाए 100 हिसा रहमत जा आहिनि उन्हनि जो नुज़ूल मोहम्मद अरबी ते आहे। तॾहिं नबी मोहम्मद करीम 1.25 लख नबियनि जे लाइ रहमत माण्हू उम्मत जे लाइ रहमत। पर हेॾे छा शाणो थी जेतिरे ते क़यामत में असांजो नबी शफ़ात न कंदो कोई नबी बि जन्नत में न। तौबा कयो अकुल सिखो खुदा जो को ॾमर अथव तौबा करे माफ़ी वठो। पाण खे जहन्नम में न बनायो। मां तव्हांजे लाइ ख़ैर ख़्वाह थी आयो आहियां तक़रीबन 400 किलोमीटर मां सफ़र गाॾी बि पाण हलाई आहे। एॾो आवजागा सफ़र करण छा मूंखे तव्हां महूं तव्हांखे घुरियूं न मां का चई आहे मां हिकिड़ो मूंखे जो मां ताईं 40 साल तक़रीबन मूंखे वाइद कंदे थिया आहिनि मां अॼु ताईं मिल्कियत ठाही न आहे न बैंक बैलेंस न का जायदाद ठाही आहे मुंहिंजा दा पर ईअं बि न त मुला तव्हां पियो करे कसम आहे ख़ुदा जो मुल्क जो वज़ीर आज़म में थोरो सुख ख़ुशि न आहे जेको मां ख़ुशि आहियां। मां त वाइद में चवंदो आहियां वज़ीर आज़म हुजे या सदर जोणस माणस बि रोज़ नई मेह जो खीर न पींदी आहे मां पींदो आहियां।
हर रोज नहीं में जो खीर पिया नवे बिस्तरे तो हेडे सदनों वधी आदमी अचना जी मां अकेलो वाली ॻाल्हायो पोइ इहा हुकूमत कहिड़ी आहे जो बसण 200 माण्हू रोज़ गॾु हुजनि बॉडी गार्ड हुजनि चौकी ॼण ख़ुदा जो अज़ाब आहे असां